नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदालूं। घरो वज़ारत करण 100 पीस बाबत हुक्मनामो जारी करे छॾियो, जेको 17 मई ताईं अमल जोगो हूंदो। सिंध जे घरू खाते जे हुक्मनामे मूजिब शाम जो 6 वॻे खां सुबुह जो सेरी ताईं समूरो कारोबार बंद रहंदो। सिंध में जेलनि जे कैदियुनि जी पिण मुलाक़ात बंद कई वई है, जॾहिं त खांगी तौर सरकारी तैलीमी इदारा बंद कया विया आहिनि। नोटिफिकेशन मूजिब मैरिज हॉल्स, बिजनेस सेंटर्स, एक्सपो हॉल्स, मज़ारुनि, ब्यूटी पार्लर्स, थीम पार्क्स, अम्यूज़मेंट पार्क्स ऐं सिनेमा मुकमल बंद रहंदियूं। जॾहिं जुमे ऐं आचर ते कारोबार ऐं शॉपिंग सेंटर बंद रहंदा। नोटिफिकेशन में चयो वियो त सिंध हुकूमत जे सरकारी दफ़्तरनि में 20% अमलो सुबुह जो 9 वॻे खां 2 वॻे ताईं ड्यूटी ते मौजूद रहंदो। वफ़ाक़ी हुकूमत ऐं खांगी इदारा सिर्फ़ 50% मुलाज़िम घुराइण जा पाबंद हूंदा। नोटिफिकेशन मूजिब सिंध में पब्लिक ट्रांसपोर्ट जी इंटरसिटी 3 अप्रैल खां पाबंदी हूंदी, जॾहिं त इंटरसिटी ट्रांसपोर्ट में 50% मुसाफ़िर खणणा पवंदा ऐं SOP सख़्ती सां अमल करणो पवंदो। नोटिफिकेशन मूजिब सिंध जे अस्पतालुनि में एक्टिव सर्जरी ते पाबंदी हूंदी। तरावी जे इज्तिमाइन योम अली या जुलूस कौमी इत्तफ़ाक़ राय सां थींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।